साईं जबार कासम साहब तहक़ीक़ इंतहाई अहम ऐं ॾुखियो मरहलो आहे। साईं कादर साहब असां रिसेंटली वियासीं स्ट्रीम लाइन इंग्लिश सेंटर में, साईं कुर्बान कंदरा हुनजो इंचार्ज आहे ऐं आऊं ई साईं एजाज़ वियासीं सिंधी अदबी संगत जी डेलीगेशन जे हवाले सां। हिकिड़ी बुक स्टडी एक्टिविटी हुई, उन में शागिर्दनि खे क़ाइल करिणो त किताब पढ़ो ऐं उते आऊं ऐं साईं एजाज़ सां हिकिड़ी शागिर्दनि खे असाइनमेंट ॾेई आयासीं। त तहक़ीक़ जे हवाले सां त असां इहो ऐलान कयो त सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे तरफ़ां स्ट्रीम लाइन इंग्लिश सेंटर जा जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे 2 असाइनमेंटूं असां ॾिनियूं। हिकिड़ो टने मोहम्मद खान जा राइटर ऐं उन्हनि जा किताब, कहिड़े राइटर कहिड़ा कहिड़ा किताब लिखिया, उहा हिकिड़ी लिस्ट ठाहियो, उनजे किताबनि जी लिस्ट ठाहियो। ॿियो टने मोहम्मद खान में कहिड़ियूं कहिड़ियूं लाइब्रेरियूं कमु कनि पियूं जेके बि तव्हांजी नॉलेज में अचनि। उनजो नतीजो इहो निकितो जो स्ट्रीम लाइन जा शागिर्द हिन वक़्तु रिसेंटली कुझु ॾींहंनि खां वठी टने जे घिटियुनि में घुमंदा वतनि ऐं 2-3 दोस्त शागिर्दनि जे माइटनि वरी मूंखे फ़ोन कई त साईं हिकिड़ी असाइनमेंट आहे ऐं महिरबानी करे असांजी हेल्प करियो। मूं हुननि खे चयो साईं असाइनमेंट ॾिनल ई असांजी आहे, असीं कहिड़ी हेल्प कंदासीं। पोइ तहक़ीक़ जे हवाले सां या किताबनि सां दिलचस्पी जे हवाले सां सिंधी अदबी संगत हिन क़िस्म जूं न तक़रीबूं पर पंहिंजो अमली किरदारु अदा करे रही आहे ऐं असां ऐलान कयो, साईं कुर्बान वेठो आहे त महीने खां पोइ असां असाइनमेंटूं चेक करे उन्हनि शागिर्दनि खे सिंधी अदबी संगत जे तरफ़ां इनाम ॾींदासीं। हिन समूरे सिलसिले में सिंधी अदबी संगत पंहिंजो हिकिड़ो भरपूर किरदारु अदा कंदी पई अचे। उन हवाले सां हीअ तक़रीब उन सिलसिले जी कड़ी आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी अॼोकी तक़रीब जे एज़ाज़ी महिमान ऐं असांजे इंतहाई मानाइते साथी सिंधी ॿोली जे नामियारे अदीब दानिश्वर डॉक्टर कादर बख्श मंकी साहब के पाण अचनि पंहिंजा वीचार। डॉक्टर कादर बख्श मंकी साहब।